मेहनत ताईं मान मिले थो, मेहनत ताईं शान वधे थो। अचो त ॿारो मेहनत करियूं, सिंध जो नालो रोशन करियूं। उस्ताद जो अदब कंदासीं, पाड़ीसरनि सां प्यार कंदासीं। अचो त ॿारो मेहनत करियूं। आयात ख़ुदा ही दुआ घुरे थो, सभिनी खे ॿारो हीअं चवे थो, अचो त ॿारो मेहनत करियूं, सिंध जो नालो रोशन करियूं। वधी वञे थी माहौल जी गंदलाण, वधी वञे थी माहौल जी गदलाण। हवा में शामिल आहे ज़हर जी आलान, हवा में शामिल आहे ज़हर जी आलान। न आहे के इंसान खे उन जी परवाह, न आहे के इंसान खे उन जी परवाह। धरती लॻे थी ॼण जहन्नम जी खाण, हर तरफ़ छायल आहिनि कारा बादल। कब्ज़ो कयो आहे आसमान ते काराण, वणनि जो हुजण आहे सिहत लाइ ज़रूरी। वधी वञे थी माहौल जी गदलान। चङो न आहे वणनि जो वधण हान, जेके आहिनि माहौल खे ख़राब करण जा ज़िम्मेवार, यानी वण जा वधींदड़। उन्हनि ख़िलाफ़ अचो जंग जोटियूं पाण, वधंदी वञे थी माहौल जी गदलान। इन्हीअ ख़िलाफ़ अचो जंग जोटियूं पाण, माहौल जी गदलान ते को निज़ाम को नज़म गीत लिखे। ज़ाहिद ॿारनि में को शहूर आण, वधी वञे थी माहौल जी गदलान। जीअं त कंहिं मुफ़क्कर जो कौल आहे त इल्मु नबियनि जी मीरास आहे, अहिड़ीअ तरह इल्मी दरसगाह कंहिं बि तरह सां शान में दरसगाहनि खां घटि न आहिनि। कंहिं बि क़ौम जी कमालियत जो अंदाज़ो उतां जे तालीम ऐं तालीमी इदारनि मां लॻायो वेंदो आहे। त हाणे मां पंहिंजे साथी उस्ताद साईं मोहतरम शफ़ीक़ुर रहमान साहिब खे, जेके हिन वक़्तु प्रोग्राम में असांजा ऑर्गेनाइज़र आहिनि, गुज़ारिश कंदुसि त उहे अचनि ऐं अची असांजे महिमाननि खे आजियाणियूं ऐं सिफ़ात नामो पेश करणु फरमाइनि। मोहतरम साईं शफ़ीक़ुर रहमान साहिब हिन स्कूल जा उस्ताद। हिन दर्द भरे तो देश खे अॼु दर्दनि जो वरी दरमान खपे। ऊंद जो माहौल अञा तो इल्मु खपे, इरफान खपे। तक़दीर फिटल तब्दील करे, नई सुख जी दुनिया तमीर करे। सभु ख्वाबनि खे ताबीर करे, तो क़ौम खे सो इंसान खपे। जनाब मीर मजलिस मोहतरम अल्लाह बचाओ हासिल साहब जन, इज़्ज़त माब जनाब मेहमान ख़ुसूसी डॉक्टर मोतीमल साहब ऐं असांजा मौजूद उस्ताद साईं अब्दुल मजीद जुणेजो साहब ऐं महफ़िल खे रौनक बख़्शींदड़ जा महिमाननि गिरामी, क़ौम जे तमीर जो उत्तम फ़र्ज़ अदा कंदड़ उस्ताद बिरादरी जा मोहतरम दोस्तो ऐं गुलनि जहिड़ा सरा शागिर्द साथी। सभ खां अॻु में आऊं समूरनि महिमाननि जो दिलि जे गहराइनि सां शुक्रियो अदा कयां थो, जिन असांजे सॾ में सॾु ॾेई न रुॻो असांजी हिमत अफ़ज़ाई कई आहे, पर पंहिंजी इल्म दोस्ती ऐं तइलीमी मसइलनि सां पंहिंजी गहरी दिलचस्पी ऐं लॻाव जो मुज़ाहिरो कयो आहे। आऊं पंहिंजे पारां ऐं पंहिंजे ॿियनि दोस्तनि जे तरफ़ां खेनि दिलि जे गहराइनि सां भलीकार कयां। जनाब सदर, हीउ इदारो जंहिंमें अॼु असांखे मुख़्तसिर ऐं सादी महफ़िल सजाइण जो मौक़ो मिलियो आहे ऐं इहो मौक़ो तमामु घणनि सालनि खां पोइ नसीब थियो आहे। इन इदारे सां असां ऐं तव्हां जूं कुझु ख़ूबसूरत यादूं वाबस्ता आहिनि ऐं इहा हक़ीक़त आहे त नंढपण जूं यादूं तमामु ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि। जनाब सदर, अहिड़ा तइलीमी इदारा शाम हूंदा आहिनि त रोशनी, इहे असां सभिनी जे लाइ माउ जे हंज जीअं हूंदा आहिनि ऐं इहे इदारा असांजा गॾियल घर आहिनि ऐं इहे ई इदारा असांखे घणो कुझु ॾींदा आहिनि। इहे असांखे तइलीम ऐं तरबियत मुहैया कनि था, असांखे अदब एतिराम ऐं अख़लाक़ जा सबक़ सेखारीनि था ऐं इहे ई इदारा असांजे
जेला रोशनी जो मीनार हूंदा आहिनि। हक़ीक़त इहा आहे जो इहे इदारा ई असांखे सही माना में इंसान बनाईंदा आहिनि। जनाब सदर, इंसानियत जो उसूल एहसान जो बदिलो एहसान हुअणु घुरिजे। जेका शइ असांजे लाइ अज़ीम फ़ाइदे जो बाहिस बणिजे थी त मथे उसूल जे लिहाज़ खां असांखे बि इन शइ जे फ़ाइदे ऐं बहितरी जे लाइ ज़रूरु कुझु न कुझु सोचणु घुरिजे। जेकॾहिं कुझु देरि जे लाइ ज़ाहिरी अखियूं बंदि करे ज़मीर जे अखियुनि सां ॾिसण जी कोशिशि कई वञे त तस्लीम करणो पवंदो त असां मां हर को अॼु बि इन इदारे जो कर्ज़ी आहे, छो त असां इन इदारे मां घणो कुझु हासिल कयोसीं। मिसाल, अहिड़ा ख़्याल, अज़ीम सोचूं, बहितरीन तरबियत, वणंदड़ मुस्तक़बिल ऐं ॿियो बि घणो कुझु। पर कुझु देरि जे लाइ इहो बि ईमानदारी सां सोचण जी ज़रूरत आहे त उन जे बदिले में असां हिन इदारे खे छा ॾिनो। अॼु असांजो जेकॾहिं मुआशिरे में को क़दुरु आहे, का इज़त ऐं मुक़ाम आहे त उन में हिन तइलीमी इदारे जो वॾे में वॾो हिसो ऐं किरदारु आहे। जनाब सदर, मूंखे यादि नथो अचे त हिटलर या नेपोलियन मां कंहिं चयो हो त तव्हां मूंखे अज़ीम माण्हू ॾियो त आऊं तव्हांखे अज़ीम क़ौम ॾियां। मगर जनाब सदर, आऊं मथीं ॻाल्हि खां ॿ क़दम अॻिते वधी इहो चई सघां थो त तव्हां अज़ीम तइलीमी इदारा पैदा कयो त यकीनन तव्हां हिकु अज़ीम क़ौम हासिल करे सघो था। जनाब सदर, क़ौमुनि जी तक़दीर में अहिड़नि अज़ीम तइलीमी इदारनि जो ई अहम किरदारु रहियो आहे ऐं अॼु जॾहिं दुनिया 21वीं सदीअ में दाख़िल थियण जूं तयारियूं करे रही आहे, असां बेहसियत क़ौम पंहिंजो पाण खे ॾाढो शर्मसार थींदे महसूसु करे रहिया आहियूं। असांजा तइलीमी इदारा बिल्कुलु तबाह थी चुका आहिनि। तइलीम सां असांजी दिलचस्पी बिल्कुलु न हुअण जे बराबरि रहिजी वई आहे। हालांकि तइलीम जो मसइलो असांजे लाइ गॾियल मौत ऐं हयाती जो मसइलो हुअणु खपंदो। ग़फ़लत जी उहा कहिड़ी निंड आहे जंहिं असां खां हिन अज़ीम ज़ियान जो अहसासी खसे वरितो। उहा कहिड़ी न मुजरमाना ख़ामोशी आहे जंहिं असांखे इन नुक़सान ते थधी आग खां आजिज़ करे छॾियो आहे। जनाब सदर, तव्हां यकीनन मुंहिंजे इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ हूंदा त फितरत जो अणटर उसूल माण्हुनि जे ज़ाती ग़लतियुनि खे त नज़रअंदाज़ करे छॾे थो, पर कंहिं बि क़ौम या मुआशिरे जी गॾियल ग़लतीअ खे कॾहिं माफ़ नथो करे सघे। असांजे अॼोके हिन मेड़ जो मक़सदु बि इहो आहे त अॼु असां गॾिजी तइलीम ऐं तइलीमी इदारनि जे बारे में पंहिंजे गुज़िरियल रवैये खे नज़रसानी कयूं, अज़ीम क़ौमी नुक़सान जो अहसासु पैदा कयूं ऐं पंहिंजूं समूरियूं क़ुवतूं ऐं सलाहियतूं जेतिरो थी सघनि हिन इदारनि खे बहितर खां बहितर बनाइण जे लाइ ख़र्च कयूं। जनाब सदर, कुझु माण्हू त उहे हुआ जिन पंहिंजे ज़ाती ख़र्च ऐं महिनत सां अज़ीम तइलीमी मर्कज़ क़ाइमु कया, जिन जे ज़रिए इल्म जो नूर अॼु पखिड़िजी रहियो आहे। इहे पंहिंजे ज़मीर जो कर्ज़ चुकाए विया ऐं ॿिए तरफ़ असीं सभु आहियूं जिन खे कुझु न कुझु इहो कर्ज़ अञा अदा करणो आहे। दुनिया में जज़्बो हिकु ताक़तवर शइ आहे। उन जज़्बे ज़रिए असां मां हर को घणो कुझु करे सघे थो। काफ़ी मामला सरकार सबूरीअ खे हल करणा आहिनि, पर घणा मसइला असां उन क़ुर्बानीअ जज़्बे तहत पंहिंजो पाण हल करे सघूं था। ऐं आउं यकीन सां चई सघां थो त असां वटि अञा ताईं अहिड़नि माण्हुनि जो बिल्कुलु ई डुकार न आहे पियो जेकी माण्हू हिननि इदारनि जी तइमीर, तरक़ी ऐं बहितरीअ जे लाइ ताउन जो जज़्बो रखनि था। इन जज़्बे जो हिकिड़ो नंढड़ो मिसाल आउं तव्हांजे साम्हूं अर्ज़ु रखां थो। सो इहो त असां कुझु महीना अॻु शागिर्दनि जे साम्हूं इहा ॻाल्हि रखी हुई त हिन स्कूल में बिजलीअ जा पखा मौजूदु न आहिनि ऐं सरकार सबूरी पखा मुहैया करण खां मायूस करे छॾियो आहे। असांजे एतिरो चवण ते स्कूल जे उन्हनि महसूम शागिर्दनि पंहिंजे जेब ख़र्चीअ मां पैसा जमा करणु शुरू कया ऐं उन्हनि पंहिंजी मदद पाण तहत 3 पखा ख़रीद करे स्कूल जे कमरनि में लॻाए छॾिया। इहो असां ऐं तव्हांजे लाइ हिननि महसूम शागिर्दनि जे तरफ़ां हिकु अज़ीम मिसाल आहे ऐं जेकॾहिं असां ऐं तव्हां इन अज़ीम मिसाल जी पैरवी करियूं त कुझु ॾींहंनि में स्कूल जे
ॿियनि कमरनि में बि पखा लॻी सघनि था। हिन वक़्तु स्कूल में 10 वधीक पखनि जी ज़रूरत आहे ऐं जेकॾहिं इहो मसइलो हिक ॿिए जे ताउन सां हल थी वञे त महसूम शागिर्द गर्मीअ जे जहनम में सहण खां महसूस थी सघनि था। जनाब सदर, पीअण जो पाणी मुहैया करणु हिकु तरफ़ त अज़ीम सवाब ऐं अजर जो सबबु आहे त ॿिए तरफ़ इहो हर इंसान जो बुनियादी हक़ आहे। माज़ीअ में कुझु सरंदीअ वारनि नेक बंदनि शहर जे 2 प्राइमरी स्कूलनि में थधे पाणी जे लाइ कूलर फ़राहम करे ॾिना। यकीनन इहो हिकु नेक ऐं अज़ीम कमु आहे, पर बदकिस्मतीअ सां असांजो हीउ स्कूल जेको शागिर्दनि जे तइदाद जे लिहाज़ खां सभिनी स्कूलनि खां वॾो स्कूल आहे, उन में थधे पाणी जो को बंदोबस्तु न आहे। कहिड़ो न बहितर थिए जेकॾहिं ख़ुदा जो को नेक बंदो इन अज़ीम मक़सद में हथु वंडाए महसूम ऐं उञायल शागिर्दनि जे लाइ थधे पाणी जो को कूलर मुहैया करे ॾे त जीअं महसूम ॿार गर्मी जे मौसम में थधो पाणी हासिल करे खेनि दिलऊं दुआऊं ॾींदा रहनि। जनाब सदर, इहे त उहे मसइला आहिनि जिन खे पंहिंजी मदद पाण ते हल करे सघिजे थो, पर कुझु मसइला अहिड़ा आहिनि जिन खे सरकार सबूरी हल करे सघे थी। पर तंहिं हूंदे बि उन्हनि मसइलनि जे हल जे लाइ तव्हां ऐं असांजे गॾियल ताउन जी ज़रूरत आहे। मिसाल नंबर 1, हिन स्कूल जे बिल्डिंग जो कमु 12 साल गुज़री वञण जे बावजूदु अञा ताईं मुकमिल न थी सघियो आहे। नंबर 2, असांजे स्कूल खे चौदीवारी न हुअण करे शागिर्दनि जे तरफ़ां पंहिंजे शौक़ ऐं जज़्बे तहत पंहिंजी मदद पाण तहत लॻायल गुल ऐं ॿूटा इहे सदाईं ज़ाया थींदा रहनि था। नंबर 2, स्कूल में पढ़ाइण वारे अमले जी सख़्त खोट हुअण सबबु शागिर्दनि जी तइलीम बुरी तरह मुतासिर थी रही आहे। हेसि ताईं जो स्कूल जे अपग्रेडेशन हुअण जे बावजूदु गुज़िरियल 5 सालनि खां 11 ऐं 12 जा क्लास अञा ताईं शुरू न थी सघिया आहिनि। नंबर 6, स्कूल में फर्नीचर जी तमामु घणी खोट हुअण सबबु हर क्लास में 100 खां 120 शागिर्द वेठल आहिनि ऐं जंहिं बेंच ते 2 शागिर्दनि खे वेहणु घुरिजे उते 4 शागिर्द वेठल नज़र अचनि था। जनाब सदर, स्कूल जे इन्हनि कुझु बुनियादी मसइलनि जो ज़िक्र करण खां पोइ मां हुन गॾिजाणी जे हवाले सां कुझु अर्ज़ु कंदे पंहिंजे गुफ़्तगू खे ख़तमु कंदुसि त हीअ गॾिजाणी दरअसल हिन स्कूल में गुज़िरियल साल मिडिल जे इम्तिहान में पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ इनाम विराइण लाइ रखी वई आहे। पर हिन गॾिजाणी जो हिकु अहम मक़सदु इहो बि त असां सभु उस्ताद ऐं माइट गॾिजी हिन तइलीमी इदारे जी भलाई ऐं बहितरी जे लाइ सोच वीचार कयूं। इन मक़सद जे लाइ असां हिन गॾिजाणीअ में वालिदैन ऐं उस्तादनि जी गॾियल एसोसिएशन जोड़ण जो फ़ैसिलो कयो आहे, जंहिंजे चेयरमैन ऐं मेंबरनि जो ऐलान कयो वेंदो। असांखे उमेद आहे त हीअ गॾिजाणी हिन तइलीमी इदारे जे मसइलनि जे हल ऐं तइलीमी माहौल जी बहितरीअ लाइ तमामु घणो मुआविन ऐं मददगार साबित थींदी। ख़ुदा ताला खां दुआ आहे त उहा असां सभिनी जी कोशिशुनि ऐं महिनतुनि में बरकत अता फ़रमाए ऐं हिन तइलीमी इदारे खे हिकु मिसाली तइलीमी इदारो बनाइण में असांजी मदद करे।